नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी मां ख़बर ॾींदा हलूं त सिंध सीड कारपोरेशन पारां कणक जे फसल में वधीक पैदावार हासिल करण बाबत घोटकी में खुशहाल हारी खुशहाल सिंध खुशहाल पाकिस्तान जे उनवान सां सेमिनार मुनक़िद कयो वियो। सेमिनार जो मेहमान ख़ास सिंध सीड कारपोरेशन हैदराबाद जो MD डॉक्टर एजाज अली आगाह हो। सेमिनार में फोरम मैनेजर मीर मोहम्मद गोलाची, पीपल्स सिटी जो सदर सैयद रिजवान शाह जीलानी, मोहम्मद खालिद जमालदीन करादी, खादिम हुसैन समेत वॾे अंग में आबादगारनि ऐं हारियुनि शिरकत कई। उन मौके ते सेमिनार के खिताब कंदे डॉक्टर एजाज अली आगा चयो त असांजो मकसद है कणक तोड़े ॿियनि फसलनि मां आबादगार वधीक पैदावार हासिल कनि। वधीक पैदावार हासिल करण सां न सिर्फ हारी ऐं आबादगार खुशहाल थींदो पर उन सां गॾोगॾु सिंध ऐं पाकिस्तान बि खुशहाल थींदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।